मुझे तॾे ते अचण लाइ शेरड़ी मां तोखे भली कर चवां थो। वे सिजावल ई शेर अली हिते वेहण कोन आयो आहे, न ई कचहरियूं करण लाइ मां हिते आयो आहियां। शेरड़ी की ॻाल्हि त ॿुधाए, जॾहिं मां तुंहिंजे तॾे ते हली ईंदो आहियां तॾहिं बि तूं तवाई लॻो पियो हूंदो, ऐं जॾहिं मुंहिंजे तॾे ते तूं आयो आहीं तॾहिं बि होश विञाइजी पहुतो आहीं। ॻाल्हि छा आहे? तूं सिजावल तूं पंहिंजी शरारतुनि खां बाज़ न ईंदे त मां शेर अली पंहिंजो होश ई होश विञाए वेहंदुसि पंहिंजो मां ई होश मता तो कया भुल हुजे। शेरड़ी जॾहिं असां पंहिंजा होश विञाया न त यकीन ॼाण तुंहिंजा पेर ज़मीन ते ई न खुपंदा। हिन लाइ पंहिंजी मतिलब जी ॻाल्हि करें, निकिरण जी कर। मां तोखो रुगो इहो पुछण आयो आहियां सिजावल, ऐं कॾहिं मुड़ंदे फितना खोरनि खां इहो तोखे मां आख़िरी भेरो ॿुधाइण आयो आहियां। मुंहिंजे माण्हुनि खे पुलिस खां बथराइण में तोखे छा मिलियो? शेरड़ी इहो मुंहिंजो कमु त न आहे जो तूं मूंखां पियो थो छिरकी। जॾहिं तोखे मुंहिंजे ख़िलाफ़ के पक्का सबूत मिलनि न पोइ मुंहिंजे तूं तव्हां खां तूं छा थो सम्झे? शेर अली तो वटि दां खणी आयो आहे, नंढड़ो ॿार आहे तो वटि दां खणी आयो आहे, या तोखो डिॼा थो गछलनि हिक ॿिए जा पाणी त केतिरे पाणी में मां कमज़ोर आहियां। ओ सिजावल कमज़ोर माण्हू खणी ईंदा आहिनि, न ही मां कमज़ोर आहियां न ही तूं मूंखो ॾाढो आहे। आख़िरी भेरो तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां, जेकॾहिं तूं पंहिंजी शरारतुनि खां बाज़ न आहे ऐं शरारतूं कंदो रहे त पोइ यादि रख ही शेर अली सिधी गोली तोखे सीने में तोखे मता या तोखे भुल हुजे तॾहिं त मां चवंदो आहियां सौ मितड़ मिली करे बि हिन शेर अलीअ खे कुझु बि नथा करे सघनि। सजण कोई कोई दुश्मन हर कोई। अरे तो छोरा हिकु ॻाल्हि त ॿुधायो, हे सफ़ा मुड़े तवाई छो थो थी अचे? जेकॾहिं पुलिस आहे त उहा क़त्ल ऐं चोरी जे गिरफ़्तारियुनि में पई थी करे, ये असां न छो थो सम्झे? ॿियो छा अथसि? सुबुह जो तव्हां टिनी दोस्तनि खे मूसा जे निकाह जी दावत आहे। मुंहिंजी भेण जे तॾे ते वेही मूसा शादी थो करे। छा थो खाई दुरू? इन शादीअ में मुंहिंजी दिलि ख़ुशि हूंदी। इन ये ॻाल्हि जो असांखे अफ़सोस आहे, न हू काज थो करे न वरी को राग जो प्रोग्राम थो करे। मूसा जेकी शादी थो करे उहो सादगी में थो करे। दुरू जेकॾहिं मूसा खे एतिरो अफ़सोस हुजे हा न तो इन शादी खे ॿ टे ॾींहं पोइते करे छॾिया। मीर नवाब खान ते को बि भरोसो कोन्हे को, इन करे मूसा तारीख़ न हटाई आहे। जॾहिं मूमल जी शादी नवाब खान मीर सां थियण न ॾिनी त मूसा जी कीअं थींदी? बख्शल मीर त नवाब जे धोखनि खे न समझी सघियो, पर मूसा उन जे धोखनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहे। दरिया खान हिन वक़्त ॾोह सिर्फ़ नवाब खान जो मथां आहे, पर धोखो ॾियण त घणा दोस्त सिखी विया आहिनि। हा सोडल ही दौर ई धोखे जो आहे। जेकॾहिं भाइरनि जहिड़ा दोस्त ई धोखो ॾियनि न तो पोइ दुश्मन जे मथां कहिड़ी मयार आहे? मीर वक़्त ते सभु ख़बर पइजी वेंदी त कंहिं धोखो कंहिंखे ॾिनो। हिन वक़्तु मां तव्हांखे निकाह जी दावत ॾियण आयो आहियां। जे क़बूल हुजे त सुबुह जो सवेल लीमे जे घर पहुची वञिजो। अॻमती करण जे लाइ ज़रूर ईंदासीं दुरू। ठीकु आहे मीर, मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो। चङो मां हलां थो। वो सच आहिनि या धोखेबाज़?
पर असांखे हलणो पवंदो मीर। हा सोडल ज़रूर हलंदासीं। तव्हां ॻोठ निकिरी अचिजो, मां घर ई हूंदसि। वालेकुम अस्सलाम। मूं समझो त यो सूबेदार तव्हांखे चालान करे जेल मोकिले छॾी, पर हुन त सिज लहण खां अॻ में ई तव्हां मूं हथ कढी छॾिया। पर इहो त ॿुधायो तव्हांखे गिरफ़्तार छो कई? वॾा जे पियो त छोकिरी जे क़त्ल केस जी जांच पिया कयो। जेकॾहिं क़त्ल केस जी जांच करे पियो, हुन तव्हां खां पुछाणो कहिड़ो कयो? वॾा पुछाणो को बि कोन थियो। लाकअप में आया ऐं हिनमो तव्हां छा अंदाज़ो लगायो त किथे कातिल जे कुल्हे ते ज़ख़्म जो निशान त कोन्हे? लॻे तीअं थो वॾा। त पोइ इहो कातिल लिकी कोन सघंदो। तमाम जल्द पुलिस हुनखे गिरफ़्तार करे वठंदी, या वरी ज़ाहिर थी पवंदो ॿिन्ही मां हिकु ॻाल्हि ज़रूर थी। मूंखे तव्हां इहो ॿुधायो, तव्हां मूंखे हिते छो रखियो आहे? तोखे छो ऐं छा लाइ हिते रखियो आहे इहो तोखे रईस ॿुधाईंदो। कोई वठी अचो रहीस खे। रहीस तुंहिंजो नौकर आहे जो तुंहिंजो न्यापो ॾींदासीं हिते पहुचंदो। रहीस कॾहिं मूंसां मिलण ईंदो उनजी असांखे ख़बर न आहे। जेकॾहिं रहीस महीनो न अचे त पोइ? महीनो छा, पर साल बि लॻी सघे थो। तव्हां इहो मूंसां सुठो कोन पिया कयो। जेको रईस सां सुठो हलंदो आहे न, रईस बि उन सां सुठो हलंदो आहे। जेको रईस सां टेड़ो थींदो न, उनजो अजब तो जहिड़ो थींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।